सर की यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट्स कंदा, शेयर कंदा, वॾी महिरबानी। दोस्तों अॼु हिकिड़ी तव्हां ॾिसो था मोसियात खाते में त समुंड तूफ़ान आहे। दोस्तों सभिनी दोस्तनि प्री प्यारनि खे हिकिड़ो अर्ज़ु आहे त यार तव्हां पंहिंजो कयो दुआऊं घुरो कि अलाह साईं सारी सिंध जे मथां राम फरमाए, पूरे मुल्क जे पूरे जान मथां राम फरमाए। अहिड़ियूं हालात आहिनि, हर ग़रीब खे वोट पोइ वरी हीअ अचे थो यार रब साईं राम फरमाए। इन लाइ असांजे यूट्यूब चैनल कहिड़ी शइ असांजे लाइ सारी आहे चाल चलाओ, सारी कम हर शइ तयारी आहे रब राम फरमाए। इन लाइ सभिनी दोस्तनि हिकिड़ो नंढिड़ो यार हथ ॿधी वधीक दुआ घुरो रब साईं सिंध जी सारी सिंध जे मथां राम फरमाए, पूरे जान जे सदके ते तंहिंखे बख़्शे फरमाए। यार हे जेको त अहिड़ो बरसाती हालातूं थी वियूं आहिनि मौसम त ग़रीब माण्हू वञी करे यार ग़रीब माण्हू रोज़ी कमाइण लाइ परेशान आहे। ॿियो त ख़ैर ग़रीब थी टोना 500-600 रुपया जेको ॾियारी कमाए मथां अहिड़ा तूफ़ान त ग़रीब वञी करे बेघर थिए। यार दोस्तो सभु वधीक में दुआऊं घुरो त रब साईं असां ते राम फरमाए, पंहिंजो करम फरमाए। अॼोको हिन वीडियो मक़सदु इहो आहे सारे सिंध मथां रब साईं राम फरमाए। इन लाइ असांजी वीडियो खे लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं सभिनी दोस्तनि खे नंढड़ी गुज़ारिश आहे यार असांजो 1000 सब्सक्राइबर जो मसइलो आहे, इहो कराईंदो असांजी बि रोज़ी रोटी आहे ऐं तव्हांखे बि सुठा व्लॉग मिलंदा। इन लाइ असांजे सलामी सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वधीक वधि शेयर कजो। इन करे दोस्तो मां तव्हां ॾे हर रोज़ु व्लॉग ॾींदुसि सुठा यार मुंहिंजे यूट्यूब चैनल सलामी सिंध खे सब्सक्राइब कयो, वधीक वधि शेयर कयो ऐं पाण बि सब्सक्राइबर कयो दोस्तनि में बि इहो। इहा असांजी बि रोज़ी रोटी आहे ऐं तव्हांखे बि सुठा व्लॉग मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल सलामी सिंध खे सब्सक्राइब कंदा ऐं ऑल दॿाए करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा, वॾी महिरबानी। सलामी सिंध खे सब्सक्राइबर कंदा।